लंडन में बरतानवी पार्लियामेंट ॿाहिरां थियल दहशतगर्दी जे हमले जी जांच जारी आहे। सिक्योरिटी एहलकारनि कार्रवाई कंदे 6 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बरतानवी वज़ीर आज़म थेरेसा मे जो चवणु आहे त वेस्टमिनिस्टर ते हमलो कंदड़ बरतानवी शहरी हो ऐं इहो हमलो सॼी दुनिया में आज़ाद माण्हुनि ख़िलाफ़ हमलो हो। अरबा ऐं ख़मीस जी विच वारी राति हिकु शख़्स लंडन में पार्लियामेंट ॿाहिरां वाटाहणुनि मथां गाॾी चाढ़ण बैदि खंजरनि सां पुलिस एहलकारनि मथां हमलो कयो हो, जंहिं में 4 ॼणा मारिजी विया ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ, जंहिं बैदि पुलिस एहलकारनि खेसि मारे छॾियो। बरतानिया जे दहशतगर्दी जे ख़ात्मे वारे इदारे जे आला ऑफिसर मूजिबि पार्लियामेंट ॿाहिरां हमले बैदि पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि बर्मिंघम में कार्रवाई कंदे 6 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए पासे पार्लियामेंट खे ख़िताब कंदे बरतानवी वज़ीर आज़म थेरेसा मे जो चवणु हो त वाक़े जी जांच जारी आहे। हमले में परॾेही बि ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंजो इलाज जारी आहे। उन चयो त ज़ख़्मियुनि में पुलिस एहलकार बि शामिल आहिनि। हमले में शहीद थींदड़ पुलिस एहलकार मुल्क जो हीरो आहे। संदसि कुर्बानियुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। संदसि चवणो त हिन वक़्त ताईं जी जांच मूजिबि हमलो कंदड़ जी वारदात संदसि ज़ाती फैल हो। मुल्क में फ़िलहाल वधीक कंहिं हमले जो ख़दशो न आहे। His identity is known to the police and MI5, and when operational considerations allow, he will be publicly identified. What I can confirm is that the man was British-born, and that some years ago he was once investigated by MI5 in relation to concerns about violent extremism. He was a peripheral figure. The case is historic. He was not part of the current intelligence picture. बरतानवी वज़ीर आज़म थेरेसा मे चयो आहे त दहशतगर्द ॼाणी वठनि त हू कॾहिं बि शिकस्त तस्लीम न कंदा। दहशतगर्दी जो बहितरीन जवाबु मामूल जी बहाली आहे। होॾां आलमी अॻवाननि बरतानवी पार्लियामेंट ॿाहिरां दहशतगर्दी हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे बरतानिया सां ॿधीअ जो इज़हार कयो आहे। पाकिस्तान, अमरीका, कैनेडा, फ्रांस, जर्मनी, रूस, तुर्की, यूनान, इटली ऐं बेल्जियम तरफ़ां बरतानिया में दहशतगर्दी जे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे।